चिंची रिटायर छोड़ो हो रहा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान। जो जोराबो को नहीं जाए करम के जोराबो को क्या कम्मा वाली से आप महानन पंदा चिंची उठा रहे हैं। अलिया माइक की चुम्मी नहीं जिसके दी करम जरा जिका से कम्मा जिया हुआ हम पंदा उठा रहे जो ए शाह भाई के अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंसि वल जान। अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रसीतु लकुमुल इस्लाम दीना। व क़ाल तआला फी मक़ामिन आख़र शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। व क़ाल तआला फी मक़ामिन आख़र वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अस्सियाम वल क़ुरआन यशफ़अआन लिल अब्दि यौमल क़ियामा। व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्लु उम्मती यदख़ुलूनल जन्नता इल्ला मन अबा। क़ील व मन अबा या रसूलल्लाह? क़ाल मन अताअनी दख़लल जन्नह व मन असानी फ़क़द अबा। व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम क़ालत कुल्लमा दख़ल रमज़ान शद्द मैज़रा व अयक़ज़ अहलह व अहया लैलह। व क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार पे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन। सब चौसो मोहम्मद आश का राजा जो जोर सा इमरान खान हर शे ते टेक सैया पर सुभान अल्लाह ते टेक सकाने ॻाल्हाईंदा हलो। जुमे जी रात आ जलसो जल्दी पूरो क्यों वरी मथा कंहिंजो पाणीअ जो वारो बि हुजे। पर मुंहिंजे जलसे में अक्सर छड़ाई आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद बेनासियत वजीह मुहम्मदिन करीम मुहम्मदिन रहीम मुहम्मदिन शफीक मुहम्मदिन हुवा सरमतन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना। ये खुदा जा सुभान अल्लाह चलो हिन साल मदीना वेंदो हरो करे कौन सा गॾु हलंदा पर टिके जो पाण भरींदो साॻियो लाड़काने वारनि जो लक्षण मुंहिंजो थोरो ई लक्षण नादर साहब जे तो के पहुंची हलंदा। कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई। कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर अथई। इहा मस्जिद मदीने जी इहो महबूब जो दर। सरमतन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना। सलामन दवामन क़ियामन दुरूदन जलालन
जमालन सुरूजन उरूजन बिसुब्हानल्लज़ी अस्रा फी लैलतिल मेराज। चाहे सुभान अल्लाह के पाबंदी आ जा जा मुझे भाई शुरू पर अब्दुल अरबी में लाड़कान वरन जो जोर वरी अंग्रेजी के बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी नाका। कुरान की बोली अरबी आ, मक्के मदीने की बोली अरबी आ, सहाबा की बोली अरबी आ, मुझे मौला अली की बोली अरबी आ, ईरान पीर की बोली अरबी आ, खुदा जो कसम जन्नत की बोली अरबी आ। अथवा जन्नत जो मूवी जा सदाई दा लाड़कान में ढका खाई जन्नत खाते आने मैं सखर सखी के मुझे जन्नत खाते ग्लोम राव उठी भी जो जन्नत खाते उन्हें जे जाल जो नालो को जन्नत रत्न हसने भागी हनी सेंट लंसा पे जो की मुझे बातों वाली जन्नत दुखी अल्लाह की जन्नत दाढ़ी भली अकबर सुम्मा सजदा सुम्मा रजा इला समाइल अव्वल वस्सानिया वस्सालिसा वल्राबिआ वल्खामिसा वस्सादिसा वस्साबिआ इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह। आज के रसूल गाजी हजो तक़द्दम या रसूल अल्लाह, तक़द्दम या रसूल अल्लाह, तक़द्दम या रसूल अल्लाह। मा सल्लैत अला इब्राहीम बिटाई तुझे अवलना वला हजो अवलना कलमे में पहलो नंबर, आजान में पहलो नंबर, तकबीर में पहलो नंबर, नमाज में पहलो नंबर। कबर के पूछा बिटाई तुझे अवलना वला हजो ये मंज हंडा पाए पांद नीचे में दो हद मर बख्शा कागर हुस्से सुंदर का पहची जान बचा इश्क अरबी ज्ञान सा रखी नी निभा और मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंच रचा। सैयद सैयद तुझे कामिल करबला, करबला में आजा नमाज में कामिल, सगा में कामिल, तबलीग में अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल। राजा जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया साफ नफरत न कर भलिया हिदे भी हैदर अली अलिया अदल आसान तू भी हलिया हिदे भी हैदर अली अली। सैयद तुझे कामिल करबला आया अजो अमीर वे ही बेर सामो हयाओं थे तीर पर इया भी तकदीर अली जे औलाद के जो अली जे औलाद के जेके बहन घटे बुद्ध कटो अली जे औलाद के जेके बहन घटे पारूं तिन पलीतन जो तू परवरदिगार अच खफोई खफत लहदन कान लतीफ सैयद जो है कांदा हबीब सी मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गद उहद में गद खंदक में गद हुनैन में गद गार में गद क़यामत ते मज़ार में मोहम्मद जे भावर में गद सुता सहाबा जा नौकर मैयत करो करे जा मैयत नहीं कुरान जे तो गद हा नबी जे तो गद हा भिटाई जे तो गद ने कूड़ी तारीख पढ़िया भजी जा बिने निछा भजी व्याह जो लड़का ने जाओ मोहम्मद जा यार तो आरो यार थे यार इसी लोड नंबर के तो बूथ ही थे और मोहम्मद जा यार अज के रोजे में भाकर में गड सुता हे कांदा हबीब से मोहब में जामन चारा सिद्दीक सादिक सिद्क जो सरदार सरदार उमर अदालत आगरो राजा जाना था जो उमर अदालत आगरो उस्मान इज्जतदार के जो इज्जतदार पग पा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो पंहिंजे कुदरत सां कया अली सां इकरार पर ज़ुमरदी जिनसार हसन मीर हुसैन सैयद जो अव्वल हदीबन जो इज़मा फिल खार सैयद जो
फैसले बेचारी जो फैसले लड़काने वाला लतीफ जो फैसला सैयद जो फैसलो बेचारी तो जे अव्वल अदी बन जो इज़हुमा फिलगार लतीफ तो जे पहिरो नंबर अबू बकर जो आ मता भंग पी नंबर मता बेचारी तो जे अव्वल अदी बन जो इज़हुमा फिलगार जो आदिल से निर्वाह जो ज़िन्नूर है ज़ुहूर है तुरे बची दस्तार चौथे को जो खैबर जो फतह कयो निर्वाह ये चारही जमा चौधार हुआ है कांदा हबीब सैयद तो चाहे जोड़े जोड़ जहान जी पार कहीं परवाज हाथी हामी हाशमी सरदारी सरदार सुरे साहब संत में मंच मस्जिद मयादार पर ये चारही जमा चौधार हुआ है कांदा हबीब बेचारी झगड़ जाए चंद्र जमाओ सच्चो कावड़ जे न त सच्चो जमा लतीफ चंद्र खे जो सच जो क्यों रमजान में कैसा मुलन के सच रमजान में मस्जिद जे तरह ते असांजी पुलिस चौकी लगल हुई पुलिस सारा गाड़ियों चेक करना ना सामान्य चेक करना चांदो थई मच्छी हलो कमरे चांदो थई भिंडियों रखी ये लाल कान वाला खाने मच्छी तुम खा चंद्र चवाए सच जे मच्छी मोर न खाए कॾहिं हो बिरी सनड़ो कॾहिं हो बिरी गच्छ जे मुंह में बरई मच्छ परतो में नाहे पेशानी पिरियनी हाणे जेको फैतो थो बनावे उहो भिचाई महबूब ने मीलाद ते चयो आहे ॼमण ते सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायो पर मदीने वारे जा होश के भैया तबुलत करे था मां साहब कट जो कन्ना तू लगी कन्ना बेटा ई झाले जे लतीफ जो जे खणी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर मंजर कैसी ॾिसो सैयद जा लफ़्ज़ ॾिसो सोन जे पाणीअ सां निकल बेटा ई जो जे महबूबन जी मीलाद थी विलादती साईं पंहिंजो नूरानी अखड़ियूं मुबारक जो काइनात में खोलियो एडो नूर निकतो एडो नूर सिज त शर्मसार पर चंद्र के भी लिकण जी जाए त पई खणी नेण खुमार मां जा कयाई नाद नज़र सूरज शाखूं झकियूं कयूं घुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दी दिल भर पर झको थियो जोहर जान बजे त जमाल सुभान अल्लाह शाद लतीफ बेचाई रहमतुल्लाह अलैहि के दरगाह का तमाम लंबो चौड़ो सफर करे मर्द कलंदर शेर खबर मुजाहिद खत्म नबूवत हजरत मौलाना साईं मोहम्मद इलियास तन्ना साहब जे मारिफत इन दीनी इज्तिमा में शिरकत जो मौको मिलियो आहे मूंखां पहिरियों असांजे भाइरनि जो दोस्त हजरत मौलाना जमाल मुस्तफ़ा साहब उनजो ईमान अफरोज़ बयान तव्हां ॿुधो मकामी बुज़ुर्गनि जा बयानात आख़िरी बयान आहे ऐं दुआ सभु त चओसि ऐं मां बि कोशिशि कंदुमि त ड्रेग न कयां छो त मां पाण ड्रेग जो काए बि न असां मोला अखियूं ॿूटे जो वाइदो शुरू कंदा पोइ भले सभु हिकिड़े अखियूं ॿूटे वाई शुरू कयो सभु ज़ाला हिकिड़ो वेठो सोन खे जे तोखे मुंहिंजो वाइज़ वणियो आहे कि वाइज़ कोन्हे वणियो माठ कर त लाउड अंदरि रख अहिड़ी जुठ न मां पाण सां कंदुसि इंशाअल्लाह मेलो मकल छॾींदासीं ॾाढा हंध चओ सुबुह अल्लाह बरकत दे साईं इलियास साहब के जो प्रोग्राम भी जबरदस्त है अनुमान भी भलो इस्तकबाल रमजान हुकूक के मालिक अगल असांखे सभिनी जे अकन जी ख़बर आहे पाड़े जे अकन जी ख़बर आहे ज़ाल जे अकन जी ख़बर आहे पी मां जे अक जी ख़बर आहे नबी से फरमाया मां मेराज करे हेठ न मेराज वारी रात अर्शन मथे बीर जो मेराज वारी रात सतई आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे शरीफुल अकराम में हेठ मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे सवा लख नबी हेठ मिठो मोहम्मद मथे लौटाए वाला
जिब्रील है जो मोहम्मद वञा मथे वियो आज के रसूल आजाद हजो जोरा सा हुजूर जी हर अदा निरालिया वरादा मता जो कचड़ो चवई मां जेड़ो आ मां जेड़ो तो जेड़ो तो के बघरा चेता जाता हुजूर के पसीनो चेता अत्र जी खुशबू तो दाल है दवा तमा थुको न कर नबी कलाम करे त नूर जो लाठो तू इशारा करे मानो बच्चों से जी विड़ी पवन मोहम्मद इशारो करे चलो बटकरा थी किरी मुल्ला निंद्र करे वसु सच्चो नबी निंद्र करे वसु बरकरा बिलाल साईं फरमा मां आजान देने सैयद आया सुन्नत पढ़ी आए दी पिया अख लगी भाई निंद बची भाई मां कदमन के चुम्यो अस्सलातु हाजिर या रसूल अल्लाह अस्सलातु हाजिर या रसूल अल्लाह अस्सलातु हाजिर या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जो चंदी लो जमात अची भाई संजय निंद में उठा सीधा मुसल्ले के नमाज पढ़ायो सलाम पढ़ायो मुझो से तमाम निंद पिलाओ वजू कौन करो पान करना बिलाल तो आज निंद दिया मोहम्मद जी निंद दिया जोर से आज के रसूल भाई तबलो के दमा हदीस पढ़ा मारन वाला मरिया जे जलसे में नारो ना है ना वो जलसो ना है तबलीग जमात जो जोड़ या लाउड खराब वो भी शी हांदो तो लाउड खदलो लाड़ काने जा मानो मोहब्बती मानो सबका चो सुभान या रसूल अल्लाह कहां जे निंद केरी बुझ जा पर फरमाए तनाम आए ना वला यनाम कल्बी मुझो अखियों निंद करना दिल मौला जो जिक्र सुभान मिटाई तो जा तन्नो तस्बीह मन पड़ियो दिल कबूरो चम मां कुरान जो भी हाफिज आया त लती बजे रिसाले जो भी हाफिज आया राजा ना चाहो सुभान अल्लाह जोर से दा हो त लतीफ वाह ए अमर जलील दा हो कई तो के जो आयो अमर दा हो यो जट्टा वाह मरण में पियो एतरी थुकलानत थी थ जो अल्लाह कंदो मरी गई ये मरण में आ बरो बरो लाश असांजे कंध में छो था अल्लाह हमरा नमाज शुरू कई दाचे मरण शुरू वो दाचे जे बोल में अच्छी तंगी क्यों उन के तो में वजू जी दब झलन जलीलतों में वजू जी दब झलन दिखानेगा तहां चौथा मंदिर जी भी बेहुरमती न कयो मूर्ति जी भी बेहुरमती न कयो तहां दानश वराओ तहां असांजे सच्चे रब जी गुस्ताखी जो था कयो जय कायनात पैदा कयो कुरान जादो जे कुल हुवल्लाहु अहद चले मोहम्मद जो अल्लाह अकेलो राजा ने जादो सुभान अकेले रब जा पुजारी भैया तबरो करेगा कुरान कौन पढ़ो तो छाजो डाओ जो तो कुरान जो पहिलो सबक अल्लाह जी सुना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पंजा पाले गलावा पाले सजन पाले दुश्मन पाले मुसलमान तो पाले पर लाल काने जा दीवान भी क्यों पाले के बिना कुत्तो भी मालिक को सुनानी दो कुत्तो अमर जलीलत अमर गुस्ताखत ये पुलिस ने आई के गलत हैदराबाद वाले गलत तो ममता को आके मारो पुलिस बचाई नहीं पुलिस बचाया है ना ममता का तरीका सलमान का अल्लाह सलमान तासी रोजुए की गुस्ताखी करे ममता
मुमताज कादरी सरकारी पुलिस कन्नड़ सरकारी घाट बगाल भी सरकारी रब बचाओ मुझे हबीब जी गुस्ताखी तो देना यही मुमताज कादरी जो कदे जो कार था ये आज के रसूल इतने जो इतने गवर्नर हाउस में चले तो खाना को देखे बताइए फकीर करीब क्यों कर रहे हो चेंज को मुझे चवणो हो वो तू अगे आए जानश्वरा खबर कोलो हला जी काने तामुलन के पसंद हो तामुलन के अंग्रेजी काने जी तो के कोलो हला आजे तो तू जानश्वरा तू अदीबा शर्म तो उन्हनि के कोने न जेके न जा हिमायत की छोथा पांजी आखिरत विना कुरान पढ़ा सुभान अल्लाह जो कुरान पढ़ा आज अन्यथा जो यार अकेले रब जो तू मेरी मैया तबरक करे जा कुरान जो वमन कान फी हाज़िही आमा फहुवा फिल आखिरत आमा जेको दुनिया में रब के न तो सुञाणे यो दुनिया में भी अंध हुआ क़यामत में भी अंध हुआ सुञाणो पंहिंजे रब खे रब छाखे चइबो आहे हिकिड़े धक में ॿुधायां सुभाणे अल्लाह जो दफ़ो ॿुधायां जोर सां अकेले रब जो पुजारी भई तबरक करे जो कना तू लगी कना रब छाखे चइबो शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾिए ॿिए खे नुक़सान ॾिए शइ साॻी हुजे रब हिनखे चइबो आहे चार दलील थो ॾियां दरियाउ साॻियो आहे मूसा अलैहिस्सलाम टपियो पियो वञे फिरौन गोता पियो खाए रब हिनखे चइबो बाहि साॻी आहे पखी पियो किरे त सड़ी पियो मरे इब्राहिम अलैहिस्सलाम अंदर वेठो आहे जे बाहि आहे जे काथे आहे मां त बाग़ में वेठो नथा अचो जोर सां आए काकी सागी अल्लाह केॾा दलील थो ॾियां ओ त पहाड़ जेॾा रब खे सुञाणा काकी सागी पत्थर ते हंध चंगा पई कढे हज़रत इस्माइल जी नरम की जी न पई कोई रब इन चौथो दलील मच्छी जे पेट में जगह से वजे उहा मच्छी जी खिसा पर अल्लाह जो नबी यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में पिया रब तो जे मच्छी अगे जगह अचे उहा खिसा है न खिसा है रब जी अमानत रब चइबो इहो न किया जो साॻी शइ हिकिड़े खे नफ़ो ॾिए ॿिए खे नुक़सान शइ साॻी इहा ॻाल्हि लाड़काने जे डॉक्टरनि खे बि सम्झ में नथी अचे डॉक्टर ॾे वञो डॉक्टर साहिब पेट में गड़बड़ थी वई डॉक्टर पहिरियों पुछंदो राति छा खाधो राति में भिंडियूं खाधियूं भिंडियुनि जो मसालो भिंडियूं सॼे घर खाधियूं दस्त मूंखे छो चरियो डॉक्टर रब चइबो मूंखे तव्हां जो दुकान आहे मूंखे पोड़नि जो दुख ख़ुदा जो कसम आहे कपिड़ो सुञाणनि था साड़ियूं सुञाणनि था कणिक सुञाणनि चांवर सुञा लाड़काने मां चांवर जो वठे कटे मां लप भरे रूसी बासमती चौंगा एरी नक्को दई आले बाटरी दई जा पोड़ा सब कुछ सुना दे रब ने तो सुना रे
मां जाम शोर तकी रखई अमर जलील जड़ो डाहो थी बिठो माखे जे मौला अल्लाह आए मुझे वो दुनिया पिणे दो हलाई जा तो जो भौंके त यासीन पढ़ बीठा लाए जूतो देश बरो असा जा मौला हरी गेटनी है कुरान मा तनी लगे खबरदार खाने में जाम शोर तकी रखे एकड़े जो जन्नती से मेरा जे थिया मुझो हाल नहीं अकुल जन्नत मने मथे गर्मी जा इलाका थत जा इलाका मथे ऑक्सीजन आई कोई बिना ऑक्सीजन के मानो रही न तो सके ता मौला गाड़ियों एलियो था कलो जो अकुल में समझ में न थियो अचन मुझो तो मां जे पेट में घणा महीना रहे जिनम मुझो ओदे ऑक्सीजन पिणे मोकली नो बस कर जट्टा गना सो चीरे वरी ॿिए जो मौला अल्लाह आहे मुझो आहे जे ॾेखारींदे मुझो तो में साव आहे जे आहे मुझो ॾेखारींदे जे साव कीअं ॾेखारिया मुझो जेका से तो में पियला उहा नथो ॾेखारे मां अलाह तोखे कीअं ॾेखारियां चलाओ आए जाए चिनिशाने बुधा मुझे सिजो करे पियो चंद्रो करे पियो सियारो अचे पियो वरी वन्ने पियो उन हरो अचे पियो वरी वन्ने पियो मींह वसन पिया हवायूं लगल पियो निशाने बुधा पियो त ताकत वारी ज़ात ए रेल 40 गाड़ा छिक्यो लारकाने मां कोचा पई वने ये गाड़ा पानी पिया वञन हां अगे इंजन की ताकत आज का छिक्यो ट्रैक्टर पलाल जी ट्राली खणी यो पानी पे वने ना ट्राली पानी न पई वने अगे ट्रैक्टर जे अगे इंजन ना है मथो ड्राइवर बैठो जेको न के छिक्यो से वने ओ काम रहता सिचो ऊपरे पियो सिचो लाए पियो चंद्र ऊपरे पियो चंद्र लाए पियो आसमान बीठो जमीन बीठी बरसात पड़े पई सारू सन पियो कायनात हले पई यो बुधायो जेको ड्राइवर है जेको कायनात हिलाए पियो मुझो तो में साव आहे जे आहे मुझो केड़ी जाए ते असा सोजो जे हिते भी है हिते मुझो अल्लाह भी पूरी कायनात में आहे सुभान अल्लाह क्या नथा जो सो बोला सा बुलंद आवाज से अल्लाह अचे व रमजान कराची टपी आयो पर भी असांजो कहिड़ो नाम थको वञाए मां त सॼो साल पिटियो आहे कंहिंखे हिकु पुलिस खे ॿियो कहिड़ो नाम पर कोन पुलिस वारनि असांजो थको वञाए रमज़ान मुलाज़िमो न पढ़ो तरावी हूंदे न पढ़ो वॾो ज़ुल्म असां न कयो रोज़ो बि घर खोलियो रोज़े दे जेके माल ईंदा मिल्क रोल शरबत फ्रूट ये पर रमजान में पुलिस टाइम ते पहुंची पे न त पुलिस क़यामत ताईं टाइम ते नहीं ईंदी पुलिस के फोन करो ना मेरो खाल रोड दे फिर पे सूबेदार मोबाइल रखी बड़े मुंचे के चलो के समझ वर्दी स्त्री था अरे लगा पकड़ मोबाइल दे टायर बेस्टी आगे हम पंचर कोना बस टायर फिर करे सिचावल की ट्रपी दिना पोई मोहन रा पहुंचना घना जना जा सक्का त हमरा की गाड़ियों हा ना घना
अचे वठो रमज़ान है रमज़ान जी बरकत केॾी वॾी आहे क़ुरान नाज़िल थियो रमज़ान में रमज़ान जी पहिरीं बरकत शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान रमज़ान जी पहिरीं बरकत क़ुरान नाज़िल थियो रमज़ान में मक्को फ़तह थियो रमज़ान में जंग बदर लगी रमज़ान में मुझे मौला अली जी शहादत रमज़ान मौला अली का मुरीद बैयत पूरा करे जो असां खां नफ़रत न कर भलिया हेॾे बि हैदर अली अलिया मौला अली जा मुरीद ॾाढा जो सुभाउ असां खां नफ़रत न कर भलिया हेॾे बि हैदर अली अलिया अतला सादे तू भी अलिया हेॾे बि हैदर अली मुझे मौला अली खां पुछो अली तोखे कहिड़ी शइ आई जे मूंखे टे शयूं ॾियारियूं असरब बिसर लश्कर कुफार कतार अंदर कतार लख गंगा आज़ाद मोहम्मद जा कतार हेॾो हैदर करार शाहिद गुलकार हथ में तलवार जेको चे बिना जाते हथकर त बेड़ो ई पार मौला अली तो चे नबी सां दुश्मन हुजनि तलवार मुंहिंजे हथ में हुजे मां अली गुलकार जो मुंहिंजो लाई अली बी शइ कहिड़ी प्यारी आहे जे गर्मियूं हुजनि अलीअ खे रोज़ो हुजे ॾाढा नथा जो सुभाउ गर्मियुनि जा रोज़ा मुंहिंजे मौला अलीअ खे वणनि था पुछो अली गर्मियुनि जा रोज़ा छो था वणनि मुंहिंजे मौला फरमायो रोज़ो इम्तिहान सचे त मूं सॼी ख़बर पए है मुझे मौला तो फरमाए गर्मियुनि जा रोज़ा अलीअ खे वणनि था गर्मियूं हुजनि अलीअ खे रोज़ो हुजे दुनिया खे पतो पए त अली इम्तिहान में मौला ॿी शइ कहिड़ी प्यारी आहे जे बेठक मौजी हुजे ओताक मौजी हुजे महिमान ईंदा रहनि अली खाराईंदो रमज़ान में रात जो ऐलान थींदो ओ रोज़ेदारो अल्लाह जा प्यारो उठो अजाई थी विया बाक़ी ॾींहं हिन जे असां सुम्हण ॾिनो था हिकिड़ो मोलो सुम्हंदो त वरी ॿियो रड़कंदो हज़रत मायूं पियो पिटनि मौला मुल्कनि जो पेट फाड़े दादा मस ॿारनि खे ज़िक्र कराए निंड करी वरी ॿिए मोले बाक़ी अठ में सोचा तूं जाला जो तारो को आज सॼो पाड़ो अची मथे ते खयो जब रात जो ऐलान थो थे ओ रोज़ेदारो अल्लाह जा प्यारो उठो बधाई थी विया सब माण्हू थियनि था नंढा वॾा अमीर ग़रीब बूढ़ा जवान मर्द औरतूं रब जो फ़रिश्ता ख़ैर त आहे अॼु लाड़काने में ट्रैक्टर पइजी विया आहिनि पुलिस आई आहे रेंजर्स आई आहे आर्मी आई आहे ही लाड़काने वारा 2:30 बजे ऐसी नदी बने पक्को नथो बने पलंग नथो बने छो क्या है फ़रिश्ता तो जो रब्बा हिननि खे तुंहिंजे रमज़ान शरीफ़ ठाहियो आहे अल्लाह के मेहमान के इस्तक़बाल का रवैया तबरक करेगा सब माण्हू थियनि था नंढा वॾा अमीर मर्द त थिया पर मायूं ॿियूं थियूं चायूं पियो कढनि मानियूं पियो पचनि चांवर पिया चढ़नि है रब जा फ़रिश्ता घर जे छितियुनि ते वेही असांजो मायूं जेके सहरी तयारु कंदियूं आहिनि उन्हनि खे छा था चवनि ओ अम्मा ओ भेण ओ ॾियारी मुबारक अथई अॼु अलाह जे महिमाननि जी मानी पई तयारु करे घर में खुदा मस्जिद में ऐलान थो थे रोज़ेदार जी निंड फिटी आहे पर अञा पयो बिस्तरे ते आहे करवटूं पियो बदिले कमर हिन पासे कमर हिन पासे कमर हिन पासे ॿ मलाइका पेट ते मथनि खां अची बीठा खट जे मथनि खां छा पिया चवनि कुम बारकल्लाहु हय्यक रब तुंहिंजे उमिरि में बरकत ॾियो थी त सही मुस्तफा दुआ करे
कारी बदल दुआ कर, इलियास दुआ कर। अरे छा कर दे दुआ। अल्लाह जा नूरी फरिश्ता असद नहीं आया तुझे घंटे के मत्थल का नीचा जमन पिया। बारक अल्लाह अलैका, बारक अल्लाह अलैका, बारक अल्लाह। अरे उठी, अल्लाह तुझे उम्र में बरकत दे। उठी जब रोजा उठे तो बिस्तरो दुआ तो करे, रब इनके जन्नत जो बिस्तरो नसीब कजा। जुती तो पाए, जुती दुआ थी करे अल्लाह इनके कदमन के पुल सरात ते काबू कजा। हाय हाय जमल उठे वा कमी से चंगी पिया पाए तो कपड़ा दुआ का कन, रब इनके जन्नत जा वगा नसीब कजा। मुंह तो धोए जे तो साजी कजा, वसू कजा। पानी दुआ तो करे, रब इनके हौजे कौसर जो पानी नसीब कजा। जब तो साजी में दोरा जो न तहज्जुद पढ़ा किबले ने मौत तो करे, काबा दुआ तो करे। रब्बा एक कब्र में पहुंचे बिना के चेहरे के काबे ने सिद्धारा कजा। छा रोज आए तो सारा बजो के आ खुदा कसम सजो जी रोजो रखी उन्हें बुख दे गुजारी। जब खुश को अखियों पीलियों रंगो है जो शाम जो दस्तरखाने ते अची वेठे मानी भैया शरबत मिल्क रोल पकोड़ा सब गणा नाला न थो अचां वात न पवण। रोज़ आए त वेठा आहिनि पर बेरोज़ आए त बि किनो बेरोज़ आए त जो ॿ निशानियूं अथव। बाक़ी ॿ टे ॾींहं तेरों भी शक बाकी बच्चे दिया तो बंद से जो बेरोज आए जो बन निशानी सकता एक बूथ खराब हो सब फाजरो अज्जो पिणस मरी के पानी गानिया खा तो घरा मानी मुलन के पी दिया तू तो जो खराब क्यों बियो वेहण सां नांग वारो फूकट बावज मारी से नई तो में तब चलन तो रोजो रखो छाला हाने भाई गर्मन में जो रमजान अचे ना हाने रोजा है तन जो बे दहे का मुंह खराब अल्लाह दे का गर्मन में तो अचे न लच्छा तमे कुकुड़ आयो तब हानो कुत्तो आयो तब हानो मैं आई तब हानो मोलो आयो तब हानो अल्लाह हाजी के चाह जो रोजो रखो थई रोजो रखो लट खयो व तो चनन के गुटी लो तुझे पी रोजे की माना है बर्दाश्त। रोजो माना बर्दाश्त भूख बर्दाश्त गहबत बर्दाश्त। नबी से फरमायो को रोजे में चेड़ा है तंग करेगा उनके चेपियो इन्नी साइमन मां के रोजो मुझी जान रोजे में गारू न दो आपे खान न निकल जाओ। शरीयत में कावड़ जो इलाज लाड़कान वारो पीछे कावड़ आया वेही रहो वेठे आया सुमी भो अन्या नथी छड़े पानी पियो अन्या कावड़ नथी छड़े ठोके तड़कर जो तो कावड़ आपा कावड़ बाह जो लगे तो पेट्रोल हणंदा तिलो नड़ो बाल्टी थोड़ा बियो कावड़ जो इलाज रसम जाथे कावड़ आया न होता निकली बनी घर कावड़ आया पोता कदे हला पोता कदे कावड़ आया घर आया लाड़का ने कावड़ आया पीरो खाना लिया तागो न पान में बिड़ंदा आयो टर होता टर त जेड़ो ई टर एवरी थोड़े घणी दे बिड़ंदा बी मां घरों थी अचा तो के दिसां जस जस सिर को निकलियो सिर को निकलियो सिर को निकलियो ये असांजी मेहनत ही आहे त सिर को निकली टिन मौलवियों तकीर कई सिर को न कढियो मां हिकड़े थक में सिर को कढियो इनखे चइबो अथव हज़रत मौलाना झल तब हाणे कावड़ के गाल तो बताया कावड़ हिकड़े हमरा जो 4 शादियूं चार को मतलब सोई पांजो शादियूं कयो छोकरो शादियूं
हिकिड़े जो हाणे करे छा कयूं सारो ॿियो हलियो ईद खां पोइ कपिड़ा कोन पाए ॿाहिनि जा हिकिड़े छोकिरे खे परणायो 42 सालनि खां पोइ पहिरीं राति जो गुज़ारे सुबुह जो लठ खणी वॾे भाउ खे कुटे चाची खे कुटे माउनि खे लछ अरे छा थियो आहे तोखे जे हेड़ो मज़ो हो मूंखे पहिरियों छो न पिया ॿुधाए वञे पियो हर खे 4 सालनि खे चई मां वञा थो हर ते मुंहिंजे मानी मोकिलियो ईअं न त मरां बुख हिन वञे हर ॿधो माइनि पोयां ढेड़े जो हर ॿधो 5 थी विया मानी न मोकिलियोसि अहिड़ी बुख लॻसि जहिड़ी अॼु मूंखे लॻी मां यको वॾे मदरसे में ख़ूबी अथव पहुचण सां मानीअ जो पुछियो यार ॾाढा नथा अचनि जोर सां नासिर जे मदरसे वञो न ख़ुदा जो कसम पहुचण सां सनाउल्लाह साल में जब सही मानीअ जी ख़बर इतबार कंदो मां 2 महीना पहिरियों मदरसे में शाम जो 4 बजे हिकिड़ा घोषपुर जा ओगा ई आया मां तुंहिंजो नालो नथो अचे भाऊ तारिक आयो पहिरियों पुछनि मानी खाधी अथव चई हा से मानी 4:30 बजे मानीअ जो टाइम आहे पर खाराइण वारा टाइम न आहिनि कहाँ छा पुछंदा आहियो थधो हलंदो गरम हलंदो पापा खाई हुनजा गुर्दा था सुन हेड़े आतंकाईअ जा ॾाढा महिमान नवाज़ी ॾिसणी अथव न वॾे मदरसे वञो भावनास तॾहिं त मां चयोमांसि न वेड़ हा पुट ख़ालिद जा तूं विढ़ंदो रहो वेड़ याद आहे नथा जो सुभान अल्लाह भई हथ बुलंद करे था जे सिंध खे सलाह शहीद क्यों तो डॉक्टर मां जान छुटे रब जो खबरदार एकड़ो डॉक्टर शहीद कंदो त 6 डॉक्टर थो ॾियां अल्लाह हेॾा नासिर पियो अचे हेॾा राशिद पियो अचे हेॾा ताहिर पियो अचे हेॾा तारिक पियो अचे हेॾा अता पियो अचे हेॾा शफीक पियो अचे ये बाजी मौत की बाजी है ये बाजी मौत की बाजी है ये बाजी दुनिया हर घर से डॉक्टर निकलेगा तुम कितने डॉक्टर जाओगे नारे तकबीर कल भी सुमरा जिंदा था कल भी डॉक्टर जिंदा था जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा शहीद इस्लाम जे शहीद इस्लाम जे दुश्मनन ते शहीद इस्लाम जे कातिल कुत्तन ते तो गुंडा गन मशीन सां ॾहे सर विढ़ंदई डंडन सां ॾाढा नथा जो सुभान अल्लाह जोर सां जमीयत जो कारकुन मैयत बुलंद करे जाओ तो गुंडा गन मशीन सां ॾहे सर विढ़ंदई डंडन सां ये ॻाल्हि न सम्झाए ॿाराणी मथां अटके जमीयत वारनि सां हाणे मां सख़त रखी रखे हिकिड़े हमरा मूंखे जो करबला ॿुधा मुंहिंजा रब मसरूफ़ आहे ॾाढो मां पुॼी नथो सघां शादियुनि जा प्रोग्राम हाणे त मूं ॻाइण मुंहिंजे बि घर विहारे पर सरदारनि जूं 3 शादियूं 3 में मां तकी रखई ऐं माल जेको मिलियो उहो त नथो ॿुधाए जमात जा नाम पर हर शादी में मुझे बयान कराईंदा माल मुखे तो मेरे सड़ो तहां चलाईंदा ॾाढा मां उनखे
जो यार मां पुजी हाने एफआईए जो डायरेक्टर अगलो जो बशीर में उन मां के घुरा है उन के मां मुझो शंकर भला मां बस सबक वडा मिला वाह 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 जेकेड़ा मुझो पहिरो सबक सैयद अल सजदा में छजा ना सबक बीबिन पर्दो न छप आज कसम मुखे नजर के चुम्मी दई मुझे पुठी छपे जे मौलाना तो जड़ी करबला मां के कह न बुधाई है अली अस्कर करबा अली अकबर करबा घोट कासिम करबा अब्बास जफाजो करची गया 72 साथी पुठा पिया जे तो शिमला मां के बच्चा प्यारा नाथ हुसैन के रब जी नमाज प्या क्या जलवा करबला में दिखा जा हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन डॉक्टर साहब याद में जलसो कयो हैदराबाद जलसो खत्म जो गयो मानो रोए पियो रड़ियो राम मुझो चौथो रोए चे सही माता जमियत जो नाया ताजे फिरके जो नाया मुझो चौथो रोए चे डॉक्टर जे शहादत का वो पक पइयो हुसैनी काफिलो जमियत वारन जो मुझो किया चे असा जो मौला हुसैन शहीद जो तभी सिर सजदे में ता जो डॉक्टर शहीद जो तभी सिर सजदे नेज़े पे सरजा कुरान सा मौलवी भी पढ़ूंगा एको साउंड करायो शानाना हनायो देगियों लायो स्टेज जायो और मौला अली के बचड़न की कुरान पढ़ियो नेज़े पे सर था ज़ुबान पर थी आयत कुरान इस तरह सुनाया हुसैन बस मारो से अच्छा शाम जो जब दस्तरखाने के जगह होता रोजे खोलने ला मानी भैया शरबत मिल्क रोज पकोड़ा सब 5 मिनट पहले रोजे खोलने में रब फरिश्तन के दोते लाड़काने जे मस्त जो मंगर थे ॾिसो सॼो ॾींहुं मुंज मुख काटी दऊं मई जो महीनो अप्रैल जो महीनो एॾी उञ लॻी थन जो चप बि चाता चटन शरबत न था पियन जो फरिश्ता मलाइका था जन रब ई नफ्स जा बंदा कोनन है तो रब जा बंदा नफ्स कुत्ते के कोहन लाए त रोजो रखियो तुम जो त नफ्स जी सजा रोजा बेटा ये खत तो आया लतीफ दे तुम्हारे तुझे मुंह इन्हें नवष्ट सा मस कयो ता से गारे सुतो मुझे सवारी सो न कयो लतीफ नफ्स कुत्तो नतो सुतरे तू का कल्ला बस लतीफ चाचो आदो खारो अन्नो थोरो गाह देस आज ये इस्तिगफार जो कासो घर के नो हने तौबा कल्ला चार तला हकीकत नो तवक्कल तंग भरेस इन अल्लाह मा साबरीना ये बात अलियान देस ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जो जब को चखाए वो मोहब्बत के मैदान में तोड़ डाला इन रीत हलायस का सिद्धो थे सैयद जोई मेरा बाबू बांग तो दे अल्लाहु अकबर रोजा इफ्तार का तो खने जे तो अल्लाहुम्मा इन्नी लका सुमतु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु है रब तुझे फरिश्तो रात रोजे थी उठियो सब दुआ माफ किया मास उन्हें रोजो खोले पियो चिका दुआ घुरंदो मां रब अर्श के कबूल कंदो रोजे खोलण में दुआ कबूल थींदी आ ता मला विरहंदा आयो बेटा मुके संबोधा कोन ॾिनई मुके पकोड़ा गए तो पकोड़ा ला रोजो रखियो मलाइका लई आने दुआ कंता सा आमीन चो लाड़काणी वाला पकोड़ा दे कुरान नाज़िल जो रमजान में मक्को फतह जो रमजान में जंग बदर लगी रमजान में वरी शबे कदर हजरत उमर मीटिंग को जाई पूछे जे कदर कदे है कह जो 21 कह जो 22 कह जो 23 मुझे मौला अली होती भी तो जे उमर कदर 27 है आज हनता जो अली अली है जो अली अली है जो अली अली है असहाय दर्जा असहाय दर्जा हुबदार आए हम कदा आले नबी असा प्यार जो आल पे तमजा प्यार ना तज कलमे ते इतबार ना तन तजलन का असी धार बस क्या चचड़ा ये मौला अली
उठी बिठो जे उमर बस क्या नहीं हेलो 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 जो घरों मोकल आया है मुझे मौला अली उठी बिठो जे उमर कदर सता भी है जे किया भला जे उमर मां अली दे बतली ल बताए वाह वाह कदर सता भी है बतली न केड़ा जे बुधा जे मां अली बिठो आ त रब के सतन जो अंगो डाटो प्यार जे रब आसमान पैदा किया तभी सच्चा जमीनों पैदा किया तभी सच्चा काबतुल्लाह जे तवाफ जा चक्कर भी सच्चा सफा मरवे जे ढोण जा चक्कर भी सच्चा जहन्नम जा दरवाजा भी सच्चा अलहम्द में आयत भी सच्चा कुरान पाक में हामीम सा शुरू चले सूरत में सच्चा कुरान जो मंजिलों भी आन सच्चा राजा न था जो सुबह ही भलो है अल्लाह वेरे वा चांद अपना याद ही जान भला इस फंजे यार चांद सब का जो सुबह मान मुके तो मेरे सड़ो तहां छो अल्लाह तो ये उम्र में बरकत दे अल्लाह अन्या कुंडी पे अल्लाह तो के मीटर दींदो पर मीटर जाचे बचे हाने बापडा वाला हलल मीटर दा चांदिया चांदिया गया वडो गायनो में चांदियो हो जलाल हाने जनवरी में जलाल जे पुटन माके बरा मां जलाल ला दुआ हुई मुलाकात की जलाल ला जो तो गाला जलाल के बख्शी नो मुलाकात पुछंदो अल्लाह हाजी मत वडो धाड़े में चांदियो हो बलू माके जिन फुरियो ये धाड़े ला जाइए लूसिया धाड़े ला आलम के न फुरिंदो सैयद के न फुरिंदो मुर्शिद न फुरिंदो न्याणी न फुरिंदो धाड़े ला मौलवी के क्या फुरिंदो पिण जो निकाह ही मौलवी पढ़ियो भाई असा एडो कम में था चो लाड़काने वारो ताके एडो निसार कोड़ो भी कम न अल्लाह यमो था त पांगा सांगो वड्डा था जो त निकाह पढ़ी मजा असा वरी जे दुनिया छडियो ता विंजारो पाप कयो साफ कयो धोयो तब के गरीब मले तड़ डने जो 150 तो उनके गायो नीला मोला हराम थी अंतर तवो जो सौलो आजा सब चोपर धोना था मां तो जो समा 1000 रुपया तो दिया मुके तड़ो दियो रूसी सेक्टर जे रुपना से बेचारियो आप बस सौद कोन तो ना ई छाछ सब तो ही कम थो त मां 1:30 बजे ते भाई अल्लाह माता जे तड़े के मां जा तड़े वने तिने जे के खिली खिका आए बहादुर भाई पिया जो हार नकी तलबता मजरू को पानी ढुक प्यार नाज़र सुमरो सुभान अल्लाह माशाअल्लाह सुमरा से जिब्रील का बात या तेरी जात जब सुमरा जो त नुक्तो कोने असा हिकड़े सुमरे जे करे न सब ही जाना उतर हिकड़े जे करे भैया त बोलन त गले न मुझे सही कनी कान क्यों काणियों कढे किन जो केर कान केर असली हुआ त केर कढे कंहिंजी कान पर हमल हिकिड़े सुए साजन कान त काणियों कढो किन जो हिकिड़े सुमरे जे करे ज़ात सुमरे जा नौकर कर्जी करे वियो सुमरो यार कर्जी करे वियो खुदा जो कसम कर्जी करे वियो वज़ू में फजर की नमाज में सिर सजदे में राजा छोड़ दा जो सुबह भैया तो मदद करे शहीद बाबा के सलाम करे भैया तो नहीं हो सुभान अल्लाह नारे तकबीर मटक खालिद बाबू ये थी फक खुदा जो कसम
मुवहिद पैदा किया शहीद बाप अल्लाह अपना दियो कोठा मोड़ ते मोकलो चाचो मिलो अच्छी लागी डॉक्टर जो जिक्र करे जे कोई रोई को अखर मा कोड़ा वो जो चाचा खैर था जे रासा के मुसलमान डॉक्टर ऐ अल्लाह शहीद बाबा जे कब्र ते रहमत जपनी अल्लाह उनके बचड़न जी पारत थी राशिद जी पारत थी नासिर जी पारत थी तारिक जी पारत थी ताहिर जी पारत थी अता जी पारत थी अल्लाह चैनी फासल का शहीद बाबा जे बचड़न जी पारत अली जी कदर जे सतावी जे मां अली ॾिठो रब के सतन जो ॾाढो प्यार रब आसमान पैदा किया कभी सत्ता जमीन पैदा किया कभी सत्ता काबतुल्लाह जे तवाफ जा चक्कर भी सत्ता सफा मरवे ते जोड़ा जा चक्कर भी सत्ता जन्नत जा दरवाजा भी सत्ता अल्हम्दुलिल्लाह आयत भी सत्ता कुरान पाक में हामीम सा शुरू थियल सूरत में सत्ता कुरान जो मंजिलों भी आए सत्ता सुभान अल्लाह खान चौकते जलसो थीनो मारा मम्मी मुखे उन में घुराए न 4 कलाक मौला अली जो जिक्र सुभान अल्लाह अले कटड़न के खबर था मौला अली ते मोडे एडो मवाद जो मां 4 कलाक 10 मिनट तकरीर कया ना सागी गाल वरी न कन सुभान अल्लाह नथा जो सुभान जोर से मौला अली जा मुरीद बैयत बुलंद करे जाओ नारे हक जो इमाम अली मर्द कलंदरा अली शेर बबरा असा जमीयत वारन जो नारो यो आ उम्मत सारी गुलाम आ अली असा इमाम सहाय करे जा खुदा अली जो दलील ने चई लैलतुल कद्र ये जुमला कुरान में आयो 3 दफा हर दफे ने जुमले में अखर ही नम एक नमा नमा बिनमा अरड़ चिन्नमा 27 है लाकडाउन में पई आयो जा चिन्नमा 27 है नरी इमरान खान जे कोरोना थी जे कोरोना कोन के जे खतरा रमजान शरीफ जो इमरान जेड़ो चरियो त कायनात में कोन अल्लाह चवे छादो मौलाना फजल रहमान के मौलाना फजल रहमान न चो चवे भी पाण निबादा को तू छो जन जाना बे नमाज पढ़ी एकड़े नमाज में गाला तो बे चो चया नमाज में थोरो ही गाला ते चयो शुक्र जो तो मुंह को इमरान खान वजीर आजम खड़ा का पूछ के ऐलान क्या थे ना माता के बुधाया ना खिली खिली ता सवर पाए सुनी वजीर आजम शर्त केड़ो ऐलान के मुल्क जी तरक्की चायो था त लेटरिन साफ के वजीर आजम या भंगिन जो जमादार वरी पोछा चाहिए मैं हूं पालो वरी चे कुकड़ियों पालो वरी चे भंग पोखो मवाली याद पूछो सा खंड मांगी थे मुझे पता नहीं पेट्रोल पर क्या मुझे पता नहीं महंगाई मुझे मवाली के केड़ी खबर खंड घणे किलो आ मवाल बेचर सुविधो पुलिस है चापो है एकड़ो ये बगो एकड़ो एकड़ो रे मुकाम में नटड़े बाहर जे खबर थे पुलिस से टपक पुलिस से छापे करे जे बाबे थे कुल पे पड़ा अरे नंढड़े बार जी खबर जे बाबो नंढे हूंदे मरी गयो लैलतुल कद्र ये जुमला कुरान में आया 3 दफा इन्ना अंज़लना फी लैलतुल कद्र वमा अदराका मा लैलतुल कद्र ये जुमला आया 3 दफा हर दफे जुमले में अकर नमा एक नमा नमा बिनमा अल्लाह जिन्नमा लफ्ज़न जी जोड़ जक बुधाए पे उमर कदर 27
वरी चवंदा लॉकडाउन आहे स्कूल बंदि कयो हाणे शादी हाल बि बंदि करे छॾिया इमरान छड़ा भला पोइ पलाल में सुमन लॉकडाउन में असांजो छोकिरनि स्कूल वारनि खे केॾा टिप ॾियारिया अथऊं 6 वारा 7 में 7 वारा 8 वारा उन्हां ॾींहुं मां ख़ैरपुर पियो वञा नंढड़ा छोकिरा वञनि पिया स्कूल गाॾीअ में खयो मां मुंहिंजो स्कूल छॾिया शहर में पहुता त बोर्ड लॻल हो जानवरनि जी अस्पताल छोकिरा पिया पढ़नि जानवरनि जी अस्पताल इहे जी लॉकडाउन जा पास थियल अचे वठो भला रो महीनो रमज़ान नुज़ूल क़ुरान जो महीनो मां मंगत हदीस पढ़ी त मेराज वाली रात नबी से मेराज करे हेठ लथा रब नापो मेराज वाली रात नापे मोकलण वारो अल्लाह खणी अचण वारो मोहम्मद रसूलुल्लाह गवाही ॾियण वारो कलामुल्लाह तव्हांखे ॿुधाइण वारो असदुल्लाह तव्हां सभई कजो सुभान मेराज छो ख़बर अथव इन जे करे जो त सॼी दुनिया घट मोहम्मद मथे जेके साईं जंजावा जमन सां सिर सजदे में असांजा जमन सां राम घाट सॼो लाल काणो अचे हाणे मां सकर ये आवाज़ कढियो मां इन माण्हू मोकिलियो जलसे में चई ॾिसो कंहिंजी डिलीवरी थी आहे जोर जावा जमन सां सिर सजे में हाय हाय आंगुर जो इशारो जमन सां सजो छा पिया ॿुधाइनि नमाज़ 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 अॼु खोड़ ॾेट पैदा थियनि से नमाज़ ते तो रही आहे ॾाढ़ी पटके ते तो रही आहे नियत साफ़ हुजे दादा जन नियत तुंहिंजी नियत साफ़ आहे न पोइ काई च छो थी नियत साफ़ आहे माल तरीअ ते हुजे मूंखे छॾे न जट खे नास सूफी सूफी माना दीन में कीड़ो ॿियो शब्द पैदा कंदो अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया या सची तुंहिंजी धोखेबाज़िया कलमो पढ़ी बोलाई कबीरा चलो आ जाओ सुभान अल्लाह मुझे मौला अली खां पुछो अली तो रब सुञातो मौला जो जवाब को ॾींदुसि पहिरियों ॾाढा चओ अली अली मज़ो नथा कयो हाणे तव्हां थकिजी पिया आहियो अली अली भला जेके थकाओ ॾाढा जो सुभान अल्लाह साईं इलियास चए थो भुल की ऐं शरीयत में भुल माफ़ पहिरियों रोज़ो रखी पियो न जे होटल में वेहंदा आहियो हिकिड़ो गिलास ॿियो गिलास अरे या तो रोज़ जाता है शरीयत चए थी जबुई मां भुल में पीओ तो खैर आमदा कमरे जो अंतरा दर ॾेई भीड़ो कमरो हां वो छा खलकाई सब जो सोच अली तो रब के सुञातो जी हां जे कीअं सुञाती आसमान थे ज़मीन थे जबल थे हाय हाय मुझे मौला अली जो जवाब जे अरफ तो रब्बी फी फस्के लाज़ान मां पंहिंजे रब के सुञातो इरादन जे टोण में सोचा हिकड़ी पियो के ई पई सोच अली का ताकत वारी ज़ात आहे जेका पंहिंजा फैसला तुंहिंजे मथां मरे सुनारो पंहिंजो रब्बी न बिना हुक्म हबीब जे कुछ भी मेरा दरकीन जंहिंजो अल्लाह ते यकीन से अण पढ़ाई आलम पेसन जो मींहुं पियो वसे हलड़ी झल तुंहिंजी बरकत लाड़कान जा माण्हू होशियार आहिनि वॾा ॾियनि था नंढा खणनि पासो केड़ो एड़ो पासो हेलो चुप करो हाय खुदा जो कसम अल्लाह मेराज वाली रात में आपको तवज्जो टाइम तो बचा अल्लाह तलाक मुझे वाइज के थियण वारो पर हिकिड़ो माण्हू बि वञे न
वाह सही घर मोकलाया आयो अल्लाह जुम्मे जरा ते जलसो न रखंदो मानी भी आयो मुखा को हिकड़ो वडो आलम तकरीर कंदो 3 कलाक उन जो नालो तो हजरत मौलाना भक्त इन जी तकरीर सब बुधंदो ॾिस जान वेल बि मोटी ना एड़ो सुर भलो था जो वेल मां भी तकरीर तो कया वो बीच में वे ही तकरीर नादर सोमना खैरियत रब जे नाले वाह अल्लाह ने चावल के कबूल मिठाई तो जे जिन दिनो तिन जात खैरियत ही अगर जे सुमरन गया वारे ना नादर सोमरा केड़ो नादर जिब्रील जो वेड़े वासो ई खैरियत कर मुला झलंदा खैरियत न कयो केड़े मुले झलियो आ असा जलियो आ देजू छोलाया असा चोंदा खैरियत ई कर जे नादर कयो आलम जने स्टेज हो जे एको साउंड हो जे कुरान हो जे जुमे जी रात हो आज मैं था जो सुभान अल्लाह मिठाई तो जे जिने दिन के न जातो खैरियत ई कर ए वरी में मरन थी तब भी ना बोली व्यास के मदरसे से दुआ कर चढ़ी वही तो मदरसे की चढ़ी वही तब एडी गाल कदा जो सब मोलन जो हाथ तो पा मोलन भी हाथ खाया रब पार थी धरको में वही चढ़ी मोलन छका क्यों दे में तो वाजो कयो चे सजी थोड़े मु अद थे मले तो अल्लाह दिया हमारा बेमानी खादी को तो सच्चा जे डगली खड़ी लोगों चा मोड़ बिठा पी तो अध्या ही लोगों ये पुगो से पोना पंगा रखी चियाने पटन दे पोते मुंह करे चोई मु पांची मुर्सी कई अपने जे नाले बी डगली बिठा तो कने जानवर भी गालाई ना जान एकड़े बुदरे कुत्ते के चो त तो में एकड़ी खूबी आवा के ट्रे खराबी थी खूबी केड़ी आचे वफादार बस वफादार जे खराबी केड़ी जे एकड़ी खराबी ते याती जो भित ते पेशाब कनो बी खराबी आती जो फकीरन ते डाडो भौंकनो ती खराबी आती जो पोई रात डाडो तो भौंके तो उन कुत्ते जाचो उन के चई बुजुर्ग जे साड़ जे ऐन क न हुजई कई टई मुंजू खूबियूं जे साड़ जी आई न कन तई त टई मुंजू खूबियूं जे बुधा जे भित जे पेशाब ने जे करे कम वा त जमीन पाक आ मता को नमाज न वाह सही वाह अच्छा जे भला फकीरन दे डाडो भौंकनो आछो जे फकीर अल्लाह के छड़े बेन खां छो था तो तुझे मुखे मालिक पैदा भी न कयो वो टुकुर दींदो आ लत्तू हणंदो आ बच्चा पादर मुझे मुंह में हणंदा मां त बि पेर चुमंदो हाने परे वाह सही वाह अशरफुल मखलूकात अल्लाह जो दर छडे बेन का तो पिने बेटा ई तो चे पिन्या जरा न पिनो मता पिन दे पूरी न पवई अरे वो दर पिन जो को नहीं न पचात मिठाई तो जे छले दरदाता जो तू सुल्तान सद करी अरे पुनी छो न मरी जो पिनी पियो पिनार भला रात जे पोए हिस्से में डाडो छो भौंकनो आ जे इन जे करे भौंकनो आ त मता को गाफलो थी तहज्जुद नमाज पढ़े मेरा जो वाली रात न्यापो जय जान त पी मां जी इज्जत कन हुको के वालिदैन जो प्रोग्राम आ ना पी मां जी इज्जत असांजे छोकरन खे पी तो मणे न तो गाडी ते लिखियो पियो अमर जी तो बिने धारे न हो जा नबी से फरमाए पी जा चार अदब थवा ला तम शमामा पी जे अग्या न हलो वला तो तो कबला पी का पैरो कचेरी मैंने में हो वला तो बीच में पी के नालो वठी सद न कर वला तो सपतला पी के गाड़ियों न दियो असांजा छोकरा होटल ते वेठा पी जी गिला था कन बाबो कुछ न तो करे बाबो कुछ पिणे कुछ कयो तडे त तू जाओ
न कयो पीउ जी किया आई पुत्र पीउ खां पुछे बिना त बाबा सारियूं खपाया ऐं पैसा काॾे कई कणक खपाया पुत्र नौकर पीउ सेठ नौकर के हक़ न है तो सेठ का नबी साईं जे ज़माने जो वाक़ियो ॿुधायां नबी साईं हुज़ूर जे ज़माने में हिकिड़ो पुटु पंहिंजे पीउ खे माण्हू चवनि जो ॾेई पाण ॿाहिरि मुल्क वियो 2 सालनि खां पोइ मोटी आयो पीउ खे चई त मूंखे जफ़ वापसि कर जे घर में तुंहिंजा बि बच्चा मुंहिंजा बि बच्चा खपाए छॾियमि चई न मूंखे ॾे न त मां नबी साईं खे दाह ॾियणो अल्लाह पुत्र आयो नबी साईं खे दाह ॾियण पीउ घर में मुसलो विछाए बरकत नमाज़ पढ़ी हथ खई मुंहिंजा माना गलती मुंहिंजी आहे मां खपाए छॾिया पुछो मां कोन फ़ैसिलो तुंहिंजे नबी वटि वियो आहे हक़ जो फ़ैसिलो थींदो रब ॿाहूं थो वधाए फ़ैसिलो अहिड़ो कराए ॾिए जो मां पुट जे हेठो लॼी न थियां अल्लाहु अकबर पीउ जे अखियुनि मां ॻोढ़ा किरिया रब जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञ मुंहिंजे सोणे नबीअ खे चओ त हिन जो पुटु तोॾे पोइ आयो आहे हिन जे बाबे जा ॻोढ़ा किरियल अखियुनि मां अर्श ते पोयो पहुता नबी से फरमायो काथे आहे जंहिंखे डाहीं आयो आहे वञ वठी अचेसि आयो घर जे बाबा नबी से सॾनि था पीउ उथियो लठ खई पोहड़ो कमज़ोर पुटु पोयां आयो साईं उथी बीठा चादर विछायो पंहिंजे चादर ते बि आयो फरमायो तुंहिंजो पुटु माॾे आयो तूं काॾे वई चई या रसूल अल्लाह जे हक़ जो नबी करे तव्हांखे मोकिलियो मां उन रब खे दाह ॾियण वियुसि अल्लाह ईअं जो चई रहमत जो दरिया छलकी पियो मुंहिंजो मोहम्मद रोई पियो अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया नबी से पुट जी बाह वठी पीउ जे हथ में ॾेई पाण फरमायो अंत वमालुक लिअबीक तू ऐं तुंहिंजी मिल्कियत पीउ जी मिल्कियत हे त मण खपाए 70 बोरियूं खपाए तोखे पीउ खां पुछण जो हक़ आहे बाबो त काबो माउ त माउ आहे माउ जे पेरनि में जन्नत अथव ज़ाल जे पेरनि में सैंजल अथव जन्नत कमायो या सैंजल कमायो माउ लाइ जेका छोकरा बोली था ॻाल्हाइनि अमां चरी थी वई आहे अमां खंघे थी अमां निंड थी पिचाए न महीना तोखे पेट में खे तॾहिं चरी कान आई फंक्यानी बणिजे तुंहिंजा कुंह मुट थो अथई तॾहिं चरी कान आई धोॿियाणी बणिजे तुंहिंजा लटा थो अथई तॾहिं चरी कान आई बुरछाणी बणिजे तुंहिंजा खाता तयारु कई तॾहिं चरी कान आई मोड़ बदी सहरा ते लाॻो करे मीरो खान मां घोट करे तोखे परणाए घर वठी आई तॾहिं चरी कोन आई अॼु तो अचे त अम्मा चरी आहे या केसर तो मैं जौन है भी दिया मैं सता दो मां के मां अज नाराज न थियो त मां हिकिड़ो जुमलो चयूं वञा नाराज कोन थी न सही इंदा गावड़ बहु तो मुझे बननी आ जा उका गावड़ जो सच त चवां वो जुमलो चवां दुनिया में वड्डा पीर वड्डा मुर्शिद पी मां थो अबे खां मथे मुर्शिद कोने मां खां मथे बीबी कोने खुदा जो कसम छोकरो टेस्ट टेस्ट में नापास थी पियो दाखिला न थी थे नौकरी न थी मिले कर्जन में कारा थी वियो नाहक खून इच में पियो थव पसंद जी शादी न थी थे माउ जे पेरनि में अची वियो अम्मा मुंहिंजे लाइ हथ खण अम्मा मुला माउ जबल हथ खणंदी न बच्चे लाइ रब जबल खे टोड़े माउ जे दुआ जे सदके कम जाते कम थे उनका दुआ घुरायो ही न था मां जड़न 2 नंबर मुलन जे पोया पियो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जाओ ना भी ना दायो मां के बुखारी बच्चो जाओ थी पुछ पर अथी ना भी मां मुसल्लो विछायो रुनी 40 रात रुनी रबर बच्चो ने नहीं अखियों ने बच्चो ने नहीं अखियों ने बच्चो ने नहीं 40 रात रोई रब का बच्चे के अखियों वठी नहीं ये बुखारी शरीफ किताब लिखियो सुभान अल्लाह
नबी से काबे जो तवाफ पिया कन सहाबी भी गॾो हिय उनखे कांबो पतल आहे सहाबी सगोरे पाण फरमान कांबे नहीं चाहती जे या रसूल अल्लाह कि मुझे अम्मड़ है हुजूर फरमायो खैर ताए जैसे सख्त हज माल के ये कांबे में खड़ी पड़ाया था या रसूल अल्लाह मम्मा जो हक अदा कयो है हुजूर जो जवाब पाण फरमान ना 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 नम महीना इन बेचारी जो तुझे पेट में खयो न सुमी सके न उठी सके न खाई सके न पी सके न हली सके न पी सके नम महीना जो तुखे पेट में खणी सूर दी चई उन रात जे एकड़ी रात जो भी तो मां जो हक अदा न कर मां बाबू का बता नौजवानों पी मां के पहले भाई माफी वठाओ बस आखिरी हदीस पढ़ा नबी संजन मिंबर ते चढ़ पहले डाके ते कदम रखियो फरमायो आमीन बे डाके ते कदम रखियो फरमायो आमीन टे डाके ते कदम रखियो फरमायो आमीन संजन मिंबर ते हेठ लथा सहाबा जो या रसूल अल्लाह असांजा अबू मां कुर्बान अज नई गाल ॿुधी से पहले डाके ते कदम रखियो चयो आमीन बे डाके ते चयो आमीन पाण फरमायो पहले डाके ते कदम रखियो मामड़ जिब्रील आयो माके चे सोना जे जो तहां जो नालो वरतो वने दुरूद न पढ़े यो बदबख्त तड़ियल मुंह चयो आमीन बे डाके ते कदम रखियो जिब्रील आयो या रसूल अल्लाह जे हयाती में रमजान शरीफ जो महीनो अचे रोजा रखे तरावी पढ़े उन रमजान में पंजे रब के राजी न करे इन जो निभावो आई मुंह चयो आप ट्रेन डाके ते कदम रखियो जिब्रील आयो या रसूल अल्लाह जंहिंजा पीउ मां पोड़ा थी वञनि ऐं पीउ मां जी ख़िदमत न करे जन्नत न कमाए इन जहिड़ो बदबख्त आहे ई कोन पाण फरमाए मूं चयो आमीन दुआ कयो अल्लाह पीउ मां जी ख़िदमत की तौफ़ीक़ अता फरमाए वञे ओ ॿुधेगा खुदा जे वास्ते वे तकड़ कहांगे दुआ खां सवा केर न वञे मां पाऊं तो बता चओ त मां टोपी लाए बैठ जाए अल्लाह के लिए जुम्मे की रात दुआ की कबूलियत की रात दुआ कयो नादर सुमरे दिन खैर के रब कबूल कर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम रब्बना अतमिम लना नूरना वगफिर लना इन्नका अला कुल्लि शैइन कदीर अल्लाहुम्मा फातिर अस्समावाति वल अर्ज़ अंत वलियुना फिद दुनिया वल आखिरह ऐ अल्लाह बीमारन के शिफा अता अल्लाह शादी की कोठा होने असांजे जेठी आहे दोस्त उन्हनि सां हादसो थियो तक़रीबन 20 माण्हुनि जे क़रीब हादसे में वीचारा शहीद दुआ कयो अल्लाह के जन्नतुल फिरदौस अता फरमाए हाणे भी डॉक्टर साहब जो बचड़ो भाउ अता ओले केटी अस्पताल जो काई तमाम लाड़कानी ऐं भाउ सनाउल्लाह साहब इलियास चन्ना साहब पूरी टीम उते पहुतल नौजवान मां भी मता ओले रखा हमें उते दोस्त पहुंचल खे रब जो अतियो कर देश के दुआ कयो अल्लाह ताला बीमारन के सेहत अता अल्लाह के मासूमियत खां बचाए बड़ो हादसो थियो अल्लाह पाक बरकत अता करे असांजे जमात जा साथी खे पहुचाए मदद की कई तो रब देनो तो अजे आया तो डॉक्टर घुराया तो अस्पताल में इमरजेंसी लगी गई दुआ कयो अल्लाह ताला जेके रब के प्यारा थी अल्लाह ने बख्शिश करे ये दर्जात को बुलंद करे एक जख्मी हैं अल्लाह अय्यूब अलैहिस्सलाम की शफा के सब के उनकी शफा ए अल्लाह कोरोना का पूरी इंसानियत की हिफाजत कर उम्मत मुस्लिमा की हिफाजत फरमा पूरी दुनिया में लॉकडाउन खत्म फरमा बड़ी काबतुल्लाह शरीफ के तवाफ सलावत बड़ी मदीने में महबूब की आशिक की रश अल्लाहुम्मा फरना अला वल वबा वत्ताउ वल फितन वल कोरोना ऐ अल्लाह असा के रमजान का रोजा नसीब फरमा तरावीह नसीब फरमा शब कदर नसीब फरमा इत्काफ नसीब फरमा अभी अल्लाह जो अदब नसीब फरमा बीमार की खिदमत की तौफीक अता फरमा कायदे जलील मौला फजल मान के सेहत अता फरमा
अल्लाह डॉक्टर साहब जी बचड़ों की हिफाजत फरमा, बवराशिद की नासिर की हिफाजत, चहनी तरफ को हिफाजत फरमा। अल्लाह सबनी मुसलमानों की हिफाजत फरमा। या अल्लाह इन अमर शरीर की खतो रब की जात की तौहीन कई आसों को बर्दाश्त की अल्लाह आमीन। ए अल्लाह जे मूसा जो फरौन के बोड़े हुए ए अल्लाह इन जालिम के दिए पाए आमीन। ए अल्लाह सब तुझे तौहीन पर तू संग मालिक है, जो खालिक है, तू सत्तार वजूद है, तू वहदहु ला शरीक है, तू वाजिबुल वजूद है। ए अल्लाह असां के पांजो पूजारी बना। ए अल्लाह पांजे जात जी सुञाण नसीब कर। ए अल्लाह ओ इलियास वारा मौला जमाल मुस्तफा पर लाड़काने जे मुख्तलिफ इलाकन में दीनी प्रोग्राम रख, खास करे मुझे जलसे में तो केॾो वॾो मजमू ईंदो, हर क़िस्म जा दोस्त लड़ी ईंदा। अल्लाह आमीन। अल्लाह असांजे लाड़काने खे दहशतगर्दीअ खां बचाओ, नफ़रतुनि खां बचाओ, फ़िरक़ावारियत खां बचाओ। ऐ अल्लाह असां सभिनी खे मुहब्बत सां रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन बिनासियत वजे वली मुहम्मदिन करीम मुहम्मदिन रहीम मुहम्मदिन शफीक मोहम्मद। मौला केॾो मजमू आयो आहे, जुमे जी रात आहे, ये सब तोखां माफ़ी वठण आया आहिनि। मुंहिंजा मौला असांजो वॾो सुवाल इहो थियो, बसि माफ़ कर। ऐं अल्लाह असांखे माफ़ कर, माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं, कभी माफ़ कर। अस्पताल में हुजनि, घर में हुजनि, जिथे हुजनि, ज़ुबान ते पाक कलमो जारी फरमा। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।